Assalamu alaikum. This is Retractor Dr. Shafaq Nas from Retract Club of Jamshoro. We belong to an international organization that is Rotary International. ऐं अॼु मां अॼु तव्हांखे ॿुधाइण वारी आहियां त इंटरनेशनल वुमेन डे जेको 8 मार्च ते हूंदो आहे उहो छो सेलिब्रेट कंदा आहियूं। एक्चुअली असां उहो इन जे लाइ सेलिब्रेट कंदा आहियूं त असांजे जेके इंटीरियर सिंध जा इलाइक़ा आहिनि जिथे माण्हुनि खे ख़बर नाहे त औरत जी इज़त कीअं कई वेंदी आहे, उन्हनि खे असां ॿुधाए सघूं त औरत जो छा मुक़ाम आहे। जीअं त इंटीरियर सिंध में ॿारनि जी जल्दी शादी, नियाणियुनि जी जल्दी शादी थी कराई वञे, ज़ुल्म थो कयो वञे औरतुनि ते, उन सभु खे असां रोके सघूं ऐं सुठे तरीक़े सां असां औरतुनि जी इज़त। सोसाइटी जो असलु इशू इहो आहे त साइकोलॉजिकल मसइला आहिनि, माना कंहिंखे स्ट्रेस, परेशानी कहिड़े हवाले सां, बेरोज़गारी इलाही वधी वई आहे उन हवाले सां, औरतुनि ते ज़ुल्म थो थियो वञे उन हवाले सां, औरतुनि खे टॉर्चर थो कयो वञे इन हवाले सां, इन करे सोसाइटी जो रेशो वधंदो थो वञे। मामलात में छोकिरियुनि सां जीअं टीचर्स जो ग़लति बिहेव हूंदो आहे, इन जे करे बि मतिलबु त असल में यूथ पोयां इन जे लाइ बि वञे छो त हिकु त इल्मु हमेशह शेयर करण सां वधंदो आहे। तव्हां वटि जेतिरी बि मालूमात आहे तव्हां ॿियनि सां शेयर कयो, ॿियो टे सां करे, टियों चौथे सां करे, ईअं करे वधंदो वेंदो। लेकिन अगरि तव्हां उहो सिर्फ़ु पाण ताईं महदूद रखंदा त असांजी यूथ पोयां थींदी वेंदी। ऐं रही ॻाल्हि त यूथ खे गोल नाहे ख़बर त छा करिणो आहे, त इन में कुझु मुंहिंजे हिसाब सां कुझु ग़लती माइटनि जी आहे जेके ॿारनि जे ज़हन में विझी था सघनि त या डॉक्टर ठहिणो आहे या इंजीनियर ठहिणो आहे। सिर्फ़ु इहे ई शयूं न आहिनि, बल्कि इन खां अलावा बि ॿियूं इलाही सारियूं असां वटि फील्ड्स आहिनि। त अगरि असां उन्हनि फील्ड्स ते ॾिसूं, नज़रदानी कयूं त असांजी यूथ अॻियां वधी सघे थी। अर्ली चाइल्ड मैरिज न थियणु खपजनि। अर्ली चाइल्ड मैरिज सां छोकिरियुनि लाइ इलाही मसइला थी सघनि था, छो त उन्हनि में उहा मेच्योरिटी न आहे जंहिंसां हू पंहिंजा घर हलाए सघनि। ऐं जेके फिज़िकल रिलेशन्स आहिनि उन्हनि जे करे बि मसइला थी सघनि था। असांजूं काफ़ी अहिड़ियूं गायनेकोलॉजिस्ट आहिनि जेके हिन शइ खां चवंदियूं आहिनि त मतिलबु अर्ली चाइल्ड मैरिजिस न थियणु खपजनि, त इन्हनि खे रोकणु खपजे।